नाज़रीन ख़बर आहे कश्मीर वारे इलाइक़े में जेका अवां सां शेयर कयूं पिया। कश्मीर लगो फायरिंग में एक ॼणो क़तल थी वियो आहे जॾहिं त हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। कश्मीर फैज़ान मदीना मस्जिद भरिसां अणॼातल हथियारबंदनि जी फायरिंग में एक ॼणो थरे ते क़तल थी वियो आहे जॾहिं त हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। पुलिस ज़रियनि मूजिबि क़तल थी वियल मक़तूल जी सुञाणप वाबडा मुलाज़िम लाइनमैन जावेद जखरानी तौर थी आहे। कश्मीर पुलिस ज़रियनि मूजिबि गोलियूं लॻण सबबि ज़ख़्मी थींदड़ शख़्स जी सुञाणप हसनैन शाह तौर थी आहे। कश्मीर पुलिस लाश ऐं ज़ख़्मी खे अस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। ज़ख़्मी जो इलाज हलंदड़ आहे। कश्मीर वाक़े बाद हथियारबंद फ़रार थी वञण में कामयाब थी विया जॾहिं त कश्मीर पुलिस जो चवणु आहे त वाक़े जी जांच कई पई वञे। जी नाज़रीन, कश्मीर में आम ख़बर आहे जेका अवां सां शेयर कयूं पिया। कश्मीर लॻ नामालूम हथियारबंदनि जी फायरिंग में हिकु ॼणो थरे ते क़तल थी वियो आहे जॾहिं त हिकु ॼणो शदीद ज़ख़्मी थी पियो आहे। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो GTN वेब न्यूज़ कश्मीर।